सिंध असेंबली जो इजलास मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस थियो आहे। सिंध सरकार तरफ़ां हर वक़्तु कराची जे तालीमी इदारनि खे सभ खां वधीक ग्रांट ॾिनी पई वञे। सिंध हुकूमत पारां इंडोमेट फंड बि कराची लाइ वधीक ॾिनो पियो वञे। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर पारां इहो चयो वियो आहे। सिंध हुकूमत हिन साल तालीमी इदारनि लाइ 41 अरब रुपया रखिया आहिनि। कराची यूनिवर्सिटी खे 3 अरब 90 करोड़ रुपया ॾिना विया आहिनि। सूबाई वज़ीर इस्माइल राहू पारां इहो चयो वियो आहे। कराची यूनिवर्सिटी में 43,000 ऐं सिंध यूनिवर्सिटी में 39,000 शागिर्द आहिनि। यूनिवर्सिटी सिधी रीत सिंध हुकूमत जे मातहत नाहिनि। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड वारे वज़ीर इस्माइल राहू जो सिंध असेंबली जे इजलास में सवालनि जा जवाब ॾिना विया आहिनि। सिंध असेंबली जो इजलास मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस थियो आहे। सिंध सरकार तरफ़ां हिन वक़्तु कराची जे तालीमी इदारनि खे सभ खां वधीक ग्रांट ॾिनी पई वञे। सिंध हुकूमत पारां इंडोमेट फंड बि कराची लाइ वधीक ॾिनो पियो वञे। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर पारां इहो चयो वियो आहे। सिंध हुकूमत हिन साल तालीमी इदारनि लाइ 41 अरब रुपया रखिया आहिनि। कराची यूनिवर्सिटी खे 3 अरब 90 करोड़ रुपया ॾिना विया आहिनि। कराची यूनिवर्सिटी में 43,000 ऐं सिंध यूनिवर्सिटी में 39,000 शागिर्द आहिनि।